तव्हांखे अपडेट कयूं। ब्रेकिंग न्यूज़ आहे। आर्मी चीफ जनरल आसिम मुनीर कराची जो दौरो कयो आहे। ब्रेकिंग न्यूज़ आहे, असां शेयर कंदासीं। आर्मी चीफ निगरान वॾे वज़ीर सां गॾु सूबाई एपेक्स कमेटी जे इजलास में शिरकत कई आहे। इजलास में आर्मी चीफ खे नेशनल एक्शन प्लान ऐं कचे में धाड़ेलनि ख़िलाफ़ ऑपरेशन बाबति ब्रीफिंग ॾिनी वई आहे। हिकु भेरो ॿीहर ब्रेकिंग न्यूज़ असां शेयर कंदासीं। पाक फ़ौज जो सरबराह जनरल आसिम मुनीर कराची जे दौरे ते आहे। असां ख़बर शेयर कयूं पिया। ब्रेकिंग न्यूज़ आहे। आर्मी चीफ जनरल आसिम मुनीर कराची जो दौरो कयो आहे। इजलास में आर्मी चीफ खे नेशनल एक्शन प्लान ऐं कचे में धाड़ेलनि ख़िलाफ़ ऑपरेशन बाबति ब्रीफिंग ॾिनी वई आहे। ISPR मूजिबि आर्मी चीफ खे गैर क़ानूनी तौर ते रहंदड़ परॾेहनि जी नेकाली बाबति बि ब्रीफिंग ॾिनी वई आहे। हिकु भेरो ॿीहर ब्रेकिंग न्यूज़ असां शेयर कंदासीं। आर्मी चीफ जनरल आसिम मुनीर कराची जे दौरे ते आहे। ISPR जे बयान मूजिबि आर्मी चीफ जो चवणु आहे त मुल्की मईशत खे नुक़सानु पहुचाईंदड़नि ख़िलाफ़ सख़्त कार्रवाई कई वेंदी। गैर क़ानूनी सरगर्मियुनि सबबि मुल्की मईशत खे नुक़सानु पहुची रहियो आहे। तव्हांखे अपडेट कयूं पिया। ब्रेकिंग न्यूज़ आहे। आर्मी चीफ जनरल आसिम मुनीर कराची जो दौरो कयो आहे। आर्मी चीफ जो चवणु आहे त गैर क़ानूनी सरगर्मियुनि सबबि मुल्की मईशत खे नुक़सानु पहुची रहियो आहे। मुल्की मईशत खे नुक़सानु पहुचाईंदड़नि ख़िलाफ़ सख़्त कार्रवाई कई वेंदी। तव्हांखे अपडेट कयूं पिया। ब्रेकिंग न्यूज़ आहे। आर्मी चीफ जनरल आसिम मुनीर कराची जो दौरो कयो आहे। आर्मी चीफ जे निगरान वॾे वज़ीर सां गॾु सूबाई एपेक्स कमेटी जे इजलास में शिरकत कई वई आहे। नाज़रीन, हवाले सां तफ़सील मालूम कंदासीं। कराची मां आवाज़ न्यूज़ जो चीफ रिपोर्टर गाज़ी अंडीर असां सां लाइन ते मौजूदु आहे। गाज़ी, अपडेट कजो। आर्मी चीफ जे दौरे समेत एपेक्स कमेटी जे इजलास जे हवाले सां वटि कहिड़ा अपडेट्स आहिनि? जी बिल्कुल, अॼु आर्मी चीफ जनरल आसिम मुनीर कराची पहुतो आहे। अॼु जनरल आसिम मुनीर जे कराची वारे दौरे जे हवाले सां हिकु वज़ीर आला हाउस में एपेक्स कमेटी जो इजलास थियो आहे, जंहिंमें आर्मी चीफ जनरल आसिम मुनीर सां गॾु वज़ीर जस्टिस रिटायर्ड मक़बूल बाकर पिणु शिरकत कई आहे। अॼु एपेक्स कमेटी जो इजलास अहम एजेंडाऊं ज़ेरे बहस आयूं आहिनि। ख़ासि तौर ते नज़र ठाणी थियल नेशनल एक्शन प्लान तहत कचे में जेको पुलिस ऐं RGS जे तरफ़ां गॾियल ऑपरेशन जारी आहे धाड़ेलनि जे ख़िलाफ़, उन वारे सां तफ़सीली ब्रीफिंग ॾिनी वई आहे। अॼु हिन एपेक्स कमेटी जे इजलास में आर्मी चीफ ऐं सिंध जे निगरान वॾे वज़ीर जे बहस अॼोके इजलास में सीपैक ते कमु कंदड़ परदेही मुलाज़िमनि जी सिक्योरिटी जे हवाले सां बि तफ़सीली ब्रीफिंग ॾिनी वई आहे। अहम फ़ैसिला कया विया आहिनि। साॻे वक़्तु सिंध समेत मुल्क में जेके गैर क़ानूनी परदेही आबाद आहिनि उन हवाले सां पिणु अॼु मुख़्तलिफ़ एजेंसियुनि जे तरफ़ां जेके इजलास खे ब्रीफिंग ॾिनी वई आहे ऐं गौर वीचार कयो वियो आहे। ख़ासि तौर ते जेके गैर क़ानूनी आबाद अफ़गानी परदेही आहिनि उन हवाले सां हिन हवाले सां जेको ISPR स्टेटमेंट जारी कई आहे। ISPR स्टेटमेंट मूजिबि अॼोके इजलास में परदेही करेंसी जी रेगुलेशन जे हवाले सां पिणु क़दमनि ते गौर वीचार कयो वियो आहे। इन खां अलावा IG सिंध पुलिस, DG सिंध रेंजर्स, कोर कमांडर कराची ऐं ॿिया जेके एपेक्स कमेटी सां लाॻापियल अहम अमलदार आहिनि उन्हनि अॼोके हिन इजलास में शिरकत कई आहे। ऐं अॼु ज़ोर ॾिनो वियो आहे इजलास में जेके सरकारी इदारा आहिनि उहे गॾियल तौर ते कमु करनि ऐं मुल्की तरक़ी जे लाइ या जेके ॾोहारी एक्टिविटीज़ आहिनि उन्हनि खे चिथण जे लाइ समूरा जेके इदारा आहिनि उन जे तरफ़ां गॾियल तौर ते एक्शन कयो वेंदो। जी।